अस्सलाम वालेकुम। असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस करे आसीं यानी कि कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूजिकल साउंड यानी वणंदड़ आवाज़ जूं ख़ुसूसियतूं ख़ासियतूं। असां उन में डिस्कस करे आया हुआसीं लाउडनेस जे हवाले सां। लाउडनेस में असां यानी कि इंटेंसिटी जो कॉन्सेप्ट वरितो हुयोसीं ऐं लाउडनेस मैक्सिमम आहे या मिनिमम आहे, इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको डिफरेंस वरितो होसीं इंटेंसिटी लेवल जे हवाले सां ऑन द बेसिस ऑफ वेबर फेकनर लॉ जे मुताबिक़ असां इहा स्टडी करे आया हुआसीं। हाणे असां डिस्कस करे था वठूं त जेके ॿियूं असांजूं यानी कि कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड आहे, जीअं असांजी पिच थी वई ऐं क्वालिटी थी वई। त पहिरियां असां पिच जे हवाले सां डिस्कस करे वठूं त पिच जो कॉन्सेप्ट छा आहे। व्हाट डू मीन बाय पिच? पिच मां मतिलबु छा निकिरंदो आहे। हाणे पिच खां पहिरियां डिस्कस करण खां पहिरियां असां जेकॾहिं इहो सम्झी वठूं त जीअं असांजो को आवाज़ थिन हूंदो आहे ऐं को आवाज़ वरी थिक हूंदो आहे। जीअं मिसाल ॻाल्हि, जेकॾहिं का ट्रेन अचे थी विस्टिल कंदी ऐं उन ई ट्रेन में हिकिड़ो टीटी आहे, उन वटि बि हिकिड़ी विस्टिल आहे। इन्हनि ॿिन्ही जे आवाज़नि में फ़र्क़ु हूंदो, हिकिड़ो आवाज़ सनो हूंदो त ॿियो थुल्हो हूंदो। ईअं ई खणी चऊं त म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट में असां दुहिल यानी ड्रम ऐं ढोलक जेकी हूंदी आहे, इन्हनि ॿिन्ही जे विच में कंपेयर कयूं त हिकिड़े जो आवाज़ सनो निकिरंदो, ॿिए जो आवाज़ थुल्हो निकिरंदो। ईअं ई जेकॾहिं असां को बेबी वठूं ऐं उहो किराए करे, ठीकु आहे, ऐं जेको मेन ओल्ड मैन हुजे उहो शाउट करे, त असां ॿिन्ही में ॾिसंदासीं त आवाज़ कंहिंजो सनो आहे, कंहिंजो थुल्हो आहे। त ईअं ई असां जेकी इहा एक्चुअली इहो छाजो कॉन्सेप्ट आहे पिच जो। इट मीन्स पिच हिकु अहिड़ी कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड आहे जेका छा कंदी आहे, विच distinguish between what shrill and grave sound। shrill and grave sound जे हवाले सां ज़हन में रखे छॾिजो। shrill and grave sound जे हवाले सां छा थींदी आहे, डिस्कशन थींदी आहे। अगेन ॿुधो, पिच हिकु अहिड़ी कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड आहे जंहिंमें असां shrill एंड ग्रेव साउंड जे हवाले सां कॉन्सेप्ट वठंदा आहियूं। शिरल एंड ग्रेव जे हवाले सां ज़हन नशीन करे छॾिजो, शिरल एंड ग्रेव जे हवाले सां। हाणे कॉन्सेप्ट इहो वठूं त शिरल ऐं ग्रेव साउंड आहे छा, कीअं क्लियर कयूं ऑन द बेसिस ऑफ फिजिक्स जे बिहाफ ते। त शिरल एंड ग्रेव साउंड, शिरल माना थिन साउंड, ठीकु आहे, ऐं ग्रेव माना थिक साउंड। ज़हन में रखिजो, थुल्हो आवाज़ ऐं ही सन्हो आवाज़। ईअं ई असां जेकॾहिं फिजिक्स जे मुताबिक़ वठूं त शिरल साउंड में यानी छा कॉन्सेप्ट हूंदो आहे त हिन में चवंदासीं त हाई फ्रीक्वेंसी हूंदी आहे, हिन में हाई फ्रीक्वेंसी एंड लो वेवलेंथ। एंड लो छा, वेवलेंथ जे हवाले सां छा कॉन्सेप्ट वठंदासीं, लो वठंदा आहियूं। ईअं ई जेकॾहिं ग्रेव में वठूं त पोइ छा चवंदासीं त लो फ्रीक्वेंसी एंड हाई वेवलेंथ। लो फ्रीक्वेंसी एंड हाई वेवलेंथ जो कॉन्सेप्ट वठंदासीं। त इहा ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो त जेका शिरल आवाज़ उहा थिन हूंदो आहे ऐं थिक हूंदो आहे। थिन छो हूंदो आहे, छो जो हाई फ्रीक्वेंसी थींदी आहे, वाइब्रेशन वधीक थी वेंदी आहे, इन जे करे आवाज़ सन्हो पैदा थींदो आहे, ऐं लो फ्रीक्वेंसी जे करे आवाज़ थुल्हो पैदा थींदो आहे। ठीकु आहे, इन सेंस में असां चवंदासीं। हाणे इन में जेकॾहिं असां एग्ज़ाम्पल वठूं, जीअं गिटार थियो, गिटार जो आवाज़ एज़ कंपेयर टू ड्रम जे, गिटार जो आवाज़ सनो हूंदो आहे ऐं दुहिल जो ड्रम जो आवाज़ थुल्हो हूंदो आहे। इन सेंस में असां चवंदासीं। हाणे हिन में जेकॾहिं एग्ज़ाम्पल ॿिया वठूं, जीअं असां चऊं त जेके यानी असांजा साउंड्स हूंदा आहिनि, कंहिंजा साउंड जेकॾहिं बेबीज़ हुजनि उन्हनि जा साउंड असांजा शिरल आवाज़ में अची वेंदा आहे। ठीकु आहे, ऐं साउंड्स ऑफ बर्ड्स, जेकॾहिं बर्ड्स जे हवाले सां असां वठूं, अच्छा साउंड ऑफ केट,
जेकॾहिं केट जो आवाज़ असां वठंदासीं एज़ कम्पेयर टू अदर एनिमल्स जे त इहो सन्हो हूंदो आहे, शिरल हूंदो आहे। स्पेरो जेका स्पेरो जो जेकॾहिं आवाज़ वठूं एज़ कम्पेयर टू किरो जे, ठीकु आहे, त हिते स्पेरो जो एग्ज़ाम्पल वठूं त उहो छा में ईंदो आहे, शिरल में। ईअं ई जेकॾहिं हिन में असां एग्ज़ाम्पल्स वठूं साउंड्स जे बुनियाद ते, अच्छा हिन में असां जेके वमेन्स या गर्ल्स हूंदियूं आहिनि, गर्ल्स या जेके वमेन आहिनि उन्हनि जो आवाज़ बि सन्हो हूंदो आहे। ऐं हिन में असां जेकॾहिं वठूं त मेन जो आवाज़ छा हूंदो आहे, वधीक हूंदो आहे, ठीकु आहे, मेन जो थुल्हो हूंदो आहे, यानी उनजी पिच घटि हूंदी आहे, पिच घटि हूंदी आहे, फ्रीक्वेंसी घटि हूंदी आहे। क्लियर? अच्छा हिन में इहो क्लियर करे छॾिजो, हिननि मां एग्ज़ाम्पल मां ॾिसो, हाणे मेन जो आवाज़ आहे, जेकॾहिं असां डॉग जो आवाज़ वठूं, डॉन्की जो आवाज़ वठूं त इहो छा हूंदो आहे, एक्चुअली इहो असांजो यानी कि ईअं खणी चऊं त ग्रेव साउंड आहे, थिक आहे, लो फ्रीक्वेंसी जे करे, ठीकु आहे। हाणे हिते कॉन्सेप्ट आहे त जेका पिच हूंदी आहे इन मां एक्चुअली छा साबित थींदो आहे, इन मां साबित थींदो आहे त हाई माना हाई एंड लो साउंड, माना हाउ हाई, ठीकु आहे, केतिरो वधीक माना यानी कि थुल्हो आवाज़ आहे ऐं केतिरो घटि आवाज़ आहे, ठीकु आहे। इन सेंस में असां वठंदा आहियूं त जेको कॉन्सेप्ट आहे शिरल ऐं ग्रेव जो कॉन्सेप्ट। अच्छा हिन पिच मां असां ईअं खणी चऊं त पिच खे मैयर करे सघूं था कंहिं इंस्ट्रूमेंट जे ज़रिए, नो, त पोइ असां कंहिंजे मदद सां पिच छा ते डिपेंड कंदी आहे, त चवंदासीं जेका पिच इट डिपेंड्स ऑन व्हाट, फ्रीक्वेंसी, ठीकु आहे। जेकॾहिं असां पिच जे हवाले सां वठूं त पिच डिपेंड कंदी आहे छा ते, फ्रीक्वेंसी ते। आल्सो इट डिपेंड्स ऑन पिच is inversely proportional the size of any object instrument जे बुनियाद ते वठूं, ठीकु आहे। त जेकॾहिं को अहिड़ो इंस्ट्रूमेंट आहे जंहिंमें वाइब्रेशन छा थी थिए, वधीक करायूं या घटि करायूं, लेकिन उनजी साइज़ जेकॾहिं घटि आहे त साइज़ घटि हुजण जे करे उन में पिच यानी वाइब्रेशन छा थींदी आहे, वधीक थींदी आहे। ईअं ई तव्हां गिटार खे वठो, गिटार जे हवाले सां जेकॾहिं वठंदासीं त पोइ लेंथ जेकॾहिं तार वधीक रखंदासीं त उन में वाइब्रेशन छा थींदी आहे, असांजी वाइब्रेशन घटि थींदी आहे, फ्रीक्वेंसी घटि हूंदी आहे, इन करे पिच घटि थींदी। ईअं ई असां चवंदासीं त जेकॾहिं साइज़ ते डिपेंड कंदी आहे, इन बेसिस ते असां चवंदासीं जेके असांजूं मोबाइल्स हूंदियूं आहिनि उन्हनि में 3 सेंटीमीटर जी या 5 सेंटीमीटर जी एंटीना पोयां लॻल हूंदी आहे। साइज़ नंढीअ जे करे उहा जेकी फ्रीक्वेंसी हूंदी आहे उन में वधीक वाइब्रेशन थींदी आहे। त ज़हन में रखो पिच जो साइज़ सां इनवर्स रिलेशन हूंदो आहे। अच्छा पिच छा में मैयर थींदी आहे, हाणे पिच डिपेंड थी करे छा ते, फ्रीक्वेंसीअ ते, इन करे पिच छा में मैयर थींदी आहे, हर्ट्ज़ ते, हर्ट्ज़ में, ठीकु आहे। या यानी कि ईअं खणी चऊं त साइकिल्स पर सेकंड, साइकिल्स पर सेकंड में असांजी छा थींदी आहे, पिच मैयर थींदी आहे। त इहो कॉन्सेप्ट आहे अबाउट व्हाट, पिच जे हवाले सां। शाबाश, नोट करे वठो। जी अचो त हाणे असां ॿिए हिकु कैरेक्टरिस्टिक्स जे हवाले सां डिस्कस करे वठूं। मिसाल हिकिड़ो जेकॾहिं तव्हीं हिकु यानी कि म्यूज़िक हॉल में आहियो, ठीकु आहे, ऐं म्यूज़िक हॉल खां हींअर ॿाहिरि निकितल आहियो, तव्हां माना ॿाहिरि बीठा आहियो। हाणे अंदरि खोड़ सारा म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स आहिनि जेकी वजन पिया, ठीकु आहे, माना ऑपरेट थियनि पिया ऐं आवाज़ तव्हांखे ॿुधण पिया अचनि। इन में असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ईअं था वठूं त उन्हनि म्यूजिकल यानी इंस्ट्रूमेंट जे ज़रिए जेके आवाज़ पैदा पिया थियनि उन्हनि जी लाउडनेस ऐं पिच जेकॾहिं सेम आहे, वरी ॿुधी छॾियो, लाउडनेस ऐं पिच। लाउडनेस मतिलबु माना आवाज़ जी शिद्दत, ठीकु आहे, पिच मतिलबु फ्रीक्वेंसी वाइब्रेशन जे बुनियाद ते, त केतिरो यानी कि हाई आहे आवाज़, उहो केतिरो लो आहे तव्हांखे ख़बर नथी पइजी सघे, माना पिच बि सेम आहे ऐं लाउडनेस बि सेम आहे। छो जो हूअं तव्हां यानी कि कंहिं आवाज़ खे म्यूज़िक जे बुनियाद ते सम्झी वेंदा उन जे लाउडनेस जे बुनियाद ते, त बाबा आवाज़ में शिद्दत वधीक आहे, इन करे इहो आवाज़ हिन इंस्ट्रूमेंट जो आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजी पिच यानी कि केतिरो आवाज़ हाई आहे, तेज़ आहे, केतिरो हल्को आवाज़ आहे, थिन आहे, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे।
ठीक है, लाउडनेस एंड पिच जे हवाले सां। पर जेकॾहिं हिकु अहिड़ी कंडीशन असां सम्झूं जंहिं बेसिस ते असां इहा ॻाल्हि कयूं त लाउडनेस ऐं पिच ॿई इक्वल हुजनि, सेम हुजनि, बराबर हुजनि, त पोइ हाणे इन आवाज़ खे कीअं सुञाणिजे, अहिड़े आवाज़ खे कीअं कंपेयर कजे, अहिड़े आवाज़ खे कीअं रिकॉग्नाइज कजे, अहिड़े आवाज़ खे कीअं आइडेंटिफाई कजे, त इन सिचुएशन ते यानी के डिफरेंशिएट या डिस्टिंग्विश करण जे लाइ आवाज़ खे वॉइसेस, डिफरेंट वॉइसेस खे इते असांजी जेका कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूजिकल साउंड ईंदी आहे, इहा असांजी क्वालिटी हूंदी अथव। ज़हन में रखे छॾिजो, क्वालिटी क्वालिटी छा कंदी आहे, इहा असांखे रिकॉग्नाइज करे ॾींदी आहे, रिकॉग्नाइज करे कंदी आहे या असांखे आइडेंटिफाई करे ॾींदी आहे। छा करे ॾींदी आहे, आइडेंटिफाई छाखे, यानी डिफरेंट जेके असांजा डिफरेंट जेके साउंड्स हूंदा आहिनि, डिफरेंट जेके साउंड हूंदा आहिनि, यानी कि वॉइसेस हूंदा आहिनि, उन्हनि खे यानी कि छा करे ॾींदी आहे, रिकॉग्नाइज या आइडेंटिफाई। कहिड़नि साउंड जेके हूंदा आहिनि जिन में लाउडनेस ऐं जेकी पिच हूंदी आहे उहा छा हुजणु घुर्जे, सेम हुजणु घुर्जे, यानी कि जेके बि डिफरेंट म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स आहिनि उन्हनि मां जेके बि आवाज़ निकिरी रहिया हुजनि ऐं जेके उन्हनि जी लाउडनेस ऐं पिच छा आहे, सेम आहे, त असां चवंदासीं त अहिड़े आवाज़ खे कीअं आइडेंटिफाई कजे, कीअं रिकॉग्नाइज कजे, उन जे लाइ जेका असांजी कैरेक्टरिस्टिक्स हूंदी आहे इन खे चइबो आहे क्वालिटी। ऐं इन जो ॿियो नालो आहे टिम्बर। हुआ टिम्बर जे करे वठूं त हिकु वण जो नालो हूंदो आहे, ठीकु आहे, कंहिं प्लांट जे हवाले सां जेकॾहिं चऊं, ठीकु आहे, काठ जे हवाले सां। बाक़ी हिते जेको टिम्बर जो मतिलबु आहे, चवंदासीं टिम्बर मीन्स टोन, चवंदासीं न, अब हिन जो अॼु टोन ई मट आहे, लहजो, ठीकु आहे, त हिन जो लहजो ई मट आहे, क्लियर। त हाणे आवाज़ जे हवाले सां चवंदासीं हिन जो लहजो कीअं सुञाणियो, ठीकु आहे, कॾहिं कॾहिं लहजो मटिजी वेंदो आहे, हालांकि हू इंसान साॻियो ई हूंदो आहे, हुनजो जेके बि शयूं आहिनि उहे यानी कि इंस्ट्रूमेंट्स जे बुनियाद ते बॉडी पार्ट्स जेके चऊं त उहे सेम हूंदा अथसि, लेकिन हुन लहजो चेंज थींदो आहे। लहजे मां मुराद यानी कि हुनजो टोन चेंज थींदो आहे। त इन बेसिस ते जॾहिं टोन असां सम्झण जी कोशिशि कयूं त उन जे लाइ जेकी कैरेक्टरिस्टिक्स हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, असांजी क्वालिटी हूंदी आहे, उनखे छा चइबो, क्वालिटी चइबो। हाणे ॿियनि खे असां जीअं लाउडनेस खे असां एनर्जी सां मापे सघूं था, उहा एनर्जी सां कंपेयर करे सघूं था, ऐं फ्रीक्वेंसी खे यानी एनर्जी मीन्स इंटेंसिटी सां, एम्पलीट्यूड सां। अच्छा, जेकॾहिं हिते असां इहो कॉन्सेप्ट वठूं त एक्चुअली जेका पिच आहे उनखे फ्रीक्वेंसी सां मेजर करे सघूं था, त पोइ ही क्वालिटी सां छा ज़ाहिर थींदो, उन्हनि आवाज़नि खे कीअं असां एक्सप्रेस कंदासीं, त पोइ चवंदासीं त क्वालिटी जे ज़रिए क्वालिटी खे अञा वधीक यानी कि एक्सप्रेस करण जे लाइ जेके वठंदा आहियूं उहो हूंदो आहे वेव फॉर्म हूंदो आहे। छा हूंदो आहे, वेव फॉर्म जे ज़रिए उहा क्वालिटी ज़ाहिर थींदी आहे। वेव फॉर्म जे ज़रिए, वेव फॉर्म मां मतिलबु जेकॾहिं आवाज़ हिकिड़ो नॉर्मल आहे, टोन जे बुनियाद ते नॉर्मल टोन ते आहे, हाणे वो टोन ओवर थी तो वञे, ओवर टोन में अची तो वञे, ठीकु आहे, हिकिड़ो टोन आहे, नॉर्मल आवाज़ आहे, ऐं ॿियो आहे ओवर टोन, ठीकु आहे, मीन्स हिकिड़ो टोन जे ईअं खणी चऊं त सिंगल फ्रीक्वेंसी सां आहे, फंडामेंटल फ्रीक्वेंसी सां आहे, ठीकु आहे, नॉर्मल आहे आवाज़, ऐं ॿियो आहे नंबर ऑफ हार्मोनिक्स जे बुनियाद ते, नंबर ऑफ माना हिकिड़ी फ्रीक्वेंसी जी सीरीज़ हली वञे, ठीकु आहे। जीअं मिसाल ॻाल्हि जेकॾहिं मां तव्हांखे चवां ही हिकिड़ो यानी कि लूप जे बुनियाद ते आहे, ऐं जीअं फ्लूट जो वेव फॉर्म जेकॾहिं ठाहियूं फ्लूट जो, त असांजो ही थींदो हीअं, ठीकु आहे। हाणे ॾिसो ही फ्लूट जो वेव फॉर्म आहे, फ्लूट जो वेव फॉर्म अथव, ॾिसो फ्लूट जो वेव फॉर्म आहे असांजो फ्लूट, ठीकु आहे, बांसुरी जेकी हूंदी आहे उन जो वेव फॉर्म आहे। हाणे असांखे कीअं यानी कि इहा माना असांजो वेव फॉर्म ठहे थो, इहा क्वालिटी आहे जंहिंजे ज़रिए असांखे ख़बर पवंदी त एक्चुअली असांजो टोन ऐं असांजो नोट जेको एक्सप्रेस थिए थो। हाणे ही जेको आहे ही वेव फॉर्म में लिखत में आहे,
त लिखत में जॾहिं बि असां यूज़ कयूं त इनखे चइबो आहे नोट, ठीकु आहे, नोट माना जॾहिं बि पिच खे या इन्हनि कैरेक्टरिस्टिक्स खे असां लिखत में लिखी ऐं पोइ ॿुधायूं त रिटन फॉर्म में असां वठूं ग्राफिकल फिगर में त पोइ असां चवंदासीं त ही असांजो नोट आहे, ठीकु आहे। ऐं जेको टोन हूंदो आहे उहो टोन असांजो जीअं मिसाल तौर के पियानो ते यानी बटन हूंदो आहिनि, बटन हूंदा न घणा की हूंदा आहिनि की, ठीकु आहे, ए बी सी, त जेकॾहिं केरु चए त बाबा ए खे प्रेस कर माना ए टोन खे प्रेस कर, ठीकु आहे, ए टोन बी टोन सी टोन, त इन बेसिस ते जेका पिच एक्सप्रेस थींदी आहे ऐं क्वालिटी जे बुनियाद ते जेका रिकॉग्नाइज कंदा आहियूं, ठीकु आहे, त इन खे असां चवंदासीं टोन हूंदो आहे। ऐं नोट छा हूंदो आहे लिखत में जीअं क्वालिटी खे वेव फॉर्म जे ज़रिए एक्सप्रेस कयो थो वञे त ॾिसो ही फ्लूट जो असांजो छा जो आहे, फ्लूट जो जेको आहे यानी के वेव फॉर्म आहे। ईअं ई जेकॾहिं असां यानी के ही आहे हीअं हूंदो जेको आहे ही असांजो हूंदो अथव यानी के टर्निंग फोर्क जो या ट्यूनिंग फोर्क जो, छाजो, ट्यूनिंग फोर्क जो, त हिन वेव फॉर्म जे ज़रिए असां छा कंदा आहियूं, एक्सप्रेस कंदा आहियूं कंहिंखे, क्वालिटी खे। हाणे कीअं थींदो आहे, इन में असांजी फंडामेंटल फ्रीक्वेंसी हूंदी आहे, यानी ग्राफ जे ज़रिए। हाणे हिन ग्राफ में टाइम यानी हिन ग्राफ जी लाइन में टाइम शो कबो आहे, हिते असां फ्रीक्वेंसी रखंदा आहियूं। सम टाइम असां हीअं ग्राफ ठाहींदा आहियूं, ठीकु आहे, हिते रखंदा आहियूं एम्पलीट्यूड ऐं हिते रखंदा आहियूं असां छा, टाइम, ठीकु आहे। त इन सेंस में असां यानी के सम टाइम ग्राफ में कहिड़ी शइ यानी के वर्टिकल रखंदासीं, कहिड़ी हॉरिजॉन्टल, त जेको असांजो इंडिपेंडेंट हूंदो आहे हॉरिजॉन्टल रखबो आहे, डिपेंडेंट हूंदो आहे उहो वर्टिकल रखबो आहे। त इन सेंस में असां ग्राफिकल रिजल्ट वेव फॉर्म में वठंदा आहियूं क्वालिटी खे। फंडामेंटल फ्रीक्वेंसी छा हूंदी आहे त चवंदासीं त यानी अहिड़ी हिकु फ्रीक्वेंसी हुजे जेका असांखे माना हिकु यानी लूप खे हिकु सिंगल टोन खे पैदा करण में कम ॾे, माना यानी कि ईअं खणी चऊं द मिनिमम फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस व्हाट वन लूप या वन टोन, सिंगल टोन खे जेका सिंगल टोन जे लाइ जेका फ्रीक्वेंसी हूंदी आहे यानी कि हिकु लूप जे लाइ उनखे चवंदा आहियूं फंडामेंटल फ्रीक्वेंसी। ऐं हार्मोनिक छाखे चइबो आहे, हार्मोनिक हूंदो अथव, हार्मोनिक असांजो हूंदो आहे द सीरीज ऑफ फ्रीक्वेंसी, the series of frequency required to produce what, produce stationary waves। ज़हन में रखो जेको हार्मोनिक हूंदो आहे जेका हिकड़ी नंबर ऑफ फ्रीक्वेंसी जा वाइब्रेशंस हुजन, हार्मोनिक जॾहिं वठंदासीं नंबर ऑफ वाइब्रेशंस हुजन उन में फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द स्टेशनरी वेव्स, माना असांखे अहिड़े तरीक़े सां जेके वेव्स यानी पाण में कंबाइन कयूं त उन में जेके वेव्स पैदा थियनि जनरेट थियनि उहे स्टेशनरी हुजन, जंहिंमां असांखे इहो यानी ख़बर पइजी सघे त इहो आवाज़ जेको आहे उहो केसि ताईं वाइब्रेशन में ईंदो, ठीकु आहे। इन सेंस में असां फंडामेंटल ऐं हार्मोनिक वठंदासीं। हाणे जेकॾहिं नंबर ऑफ हार्मोनिक्स आहिनि, ठीकु आहे, जेकॾहिं हिकिड़ो हार्मोनिक आहे माना फंडामेंटल फ्रीक्वेंसी आहे या हिकिड़ो टोन आहे या हिकिड़ो लूप आहे, ज़हन में रखो फर्स्ट हार्मोनिक जे बुनियाद ते। पर जेकॾहिं असां फर्स्ट हार्मोनिक खां मथे था वठूं माना नंबर ऑफ हार्मोनिक यानी कि हिक खां मथे था वठूं 2 3 4 त इते जेको टोन आहे उहो छा थी वेंदो, ओवरटोन थी वेंदो। छा थी वेंदो, ओवरटोन। जॾहिं बि ॿ हार्मोनिक्स मिलंदा, 2 हार्मोनिक्स हूंदा आहिनि त पोइ असांजो जेको टोन हूंदो आहे उहो टोन न रहंदो बल्कि ओवरटोन थी वेंदो आहे। छा थींदो आहे, ओवरटोन। त जॾहिं ॿ हार्मोनिक थी वेंदा त हिकु फर्स्ट ओवरटोन थींदो आहे। छा थींदो आहे, फर्स्ट ओवरटोन। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऐं हार्मोनिक्स खे नंबर ऑफ हार्मोनिक्स खे पाण में कंबाइन करे जेको वेव फॉर्म ठाहींदा आहियूं उन मां जेको वेव फॉर्म ज़ाहिर थींदी आहे
कैरेक्टरिस्टिक्स असांजी उहा जेकी कैरेक्टरिस्टिक्स जेका ज़ाहिर थींदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे क्वालिटी हूंदी आहे छा हूंदी आहे क्वालिटी त इन सेंस में असां वेव फॉर्म जे ज़रिए बि क्वालिटी खे छा कंदा आहियूं ज़ाहिर कंदा आहियूं ठीकु आहे त ही असांजो सॼो कॉन्सेप्ट आहे अबाउट व्हाट क्वालिटी जे हवाले सां जंहिंमें लाउडनेस ऐं पिच जेकॾहिं सेम हुजे त असां क्वालिटी जे ज़रिए ऐं वेव फॉर्म ठाहे करे असां उन आवाज़ खे सुञाणे सघूं था ठीकु आहे त इहो कॉन्सेप्ट अबाउट व्हाट यानी कि असांजो कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव साउंड जे हवाले सां हाणे असां अॻियां इंशाअल्लाह डॉपलर इफेक्ट जे बारे में डिस्कस करे वठंदासीं तेसिताईं नोट कयो प्रैक्टिस कयो अल्लाह वारे